प्यारा दोस्तों, सच्ची दोस्ती ऐं वफ़ादारी उन टेम में हूंदी हुई जॾहिं माण्हुनि में मफ़ाद ऐं मतिलबु न हूंदो हुयो। तॾहिं माण्हू हिक ॿिए जे मथां जानियूं क़ुर्बान कंदा हुआ। जंहिंखे दोस्त चवंदा हुआ उनखे पंहिंजी इज़त सम्झंदा हुआ। जेकॾहिं हू सालनि जा साल पाण में न मिलनि तॾहिं बि हुननि जी दोस्ती ख़तमु न थींदी हुई। जॾहिं बि हुननि जो मिलणु थींदो हो, भली सालनि खां पोयां छो न थिए, हिक ॿिए मां ईअं महसूस कंदा हुआ जो हिननि जी दोस्ती अञा बि पकी आहे, का बि उन्हनि में दरार नाहे आई। बिल्कुलु ईअं ई हिकु कहाणी आहे जेका तव्हां दोस्तनि जे अॻियां पेश करियां थो। हिकु नौजवान जेको राति जे टाइम ते रोज़ देर करे अचे थो। उन जे वाल साहब उन खां पुछा कई त पुट ॾे ख़बर, छा ॻाल्हि आहे जो तूं राति जो रोज़ देर सां थो घर में अची? चवणु लॻो त बाबा साईं, मां पंहिंजनि दोस्तनि सां गॾु हूंदो आहियां, पंहिंजा यार हूंदा आहिनि, उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं, कंहिं महफ़िल में कंहिं कचहरीअ में, उनजे करे देरि थी वेंदी आहे। रोज़ जो हिन जो इहो मामूल बणिजी वियो। घर जे अंदरि माउ पीउ इंतज़ारु कंदा रहिया। ईअं आदत मुताबिक़ हिकु राति ही देरि सां घर में आयो। हिन जो वालिद साहब जेको हिन जो इंतज़ारु कंदो रहियो, हिन खां पुछा करणु लॻो त पुट अॼु एतिरी देरि छो कई? चवणु लॻो त बाबा अॼु बि दोस्तनि सां गॾु हुयुसि, उनजे करे देरि थी वई। हिन जो वालिद साहब हिन खे ॿाहिरि खां पकड़ींदो आहे ऐं घर खां ॿाहिरि वठी करे हुनखे चवंदो आहे त पुट ॻाल्हि ॿुध, अॼु मूंखे उन पंहिंजे दोस्त जे दर ते वठी हल जेको तुंहिंजो सभ खां वधीक अज़ीज़ दोस्त हुजे, जेको सभ खां प्यारो दोस्त हुजे, जंहिंजे अंदरि तुंहिंजी उमेद हुजे, जंहिंजे अंदरि तूं सम्झी सघी त हीउ हर टाइम ते मुंहिंजे कम में तयारु हूंदो, उन जे दर ते मूंखे वठी हल। हिन खे थोरो अजीब बि लॻंदो आहे, लेकिन पंहिंजे पीउ जो हुकुम हूंदो आहे, तंहिं करे हीउ पंहिंजे पीउ खे वठी करे हिकु अहिड़े दोस्त वटि वेंदो आहे जंहिंजे अंदरि हिन खे उमेद हूंदी आहे ऐं हीउ सम्झंदो आहे त हीउ मूंखे कॾहिं बि कंहिं शइ जो जवाबु न ॾींदो। वञी करे जॾहिं उनजो दरवाज़ो ठुकाईंदा आहिनि, काफ़ी देरि गुज़रण खां बैद में अंदरां आवाज़ु ईंदो आहे त केरु आहे? हीउ हुनखे ॿुधाईंदो आहे त यार मां आहियां ऐं मुंहिंजो तोमें ज़रूरी कमु आहे, ॿाहिरि निकिर। उहो दोस्त चवंदो आहे त यार पाण हींअर कचहरी करे उथिया आहियूं ऐं हाणे मां घर जे अंदरि अची वियो आहियां। जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदुमि मुंहिंजे बाबा खे ख़बर पवंदी त हू नाराज़ थी पवंदो, सो मां हींअर नथो अची सघां। हीउ चवणु लॻो त यार अर्जेंट आहे ऐं मूंखे बिल्कुलु तोसां ज़रूरी मिलणो आहे, लेकिन तंहिं हूंदे बि हू बार बार पंहिंजो इहो ई जवाबु ॾींदो आहे त घर जे अंदरि बाबा नाराज़ थी पवंदो ऐं मां हींअर नथो अची सघां। काफ़ी देरि उते बीही करे बहस मुबाहिसा कंदा आहिनि ऐं आख़िर शर्मसारीअ खां कंधु झुकाए करे उतां खां वापसि वरंदो आहे। हाणे हिन जो पीउ हिन खे वठी करे हिकु अहिड़े दरवाज़े ते पहुचंदो आहे जेको टुटल हूंदो आहे। दरवाज़े जी जॻह ते रिली टंगियल हूंदी आहे। उते बीही करे हिन जो पीउ को नालो वठी करे सॾु कंदो आहे। थोरी देरि गुज़रंदी आहे त हिकु पोड़ो शख़्स पंहिंजी लठ खणी करे, गोॾ ॿधल हूंदी आहे, बुनियान जिस्म ते पातल हूंदी आहे ऐं ॿाहिरि निकिरंदो आहे। निकिरी करे हुनखे चवंदो आहे त यार थोरी माज़रत कयां थो जो तुंहिंजे सॾ ते मां जल्दी ॿाहिरि न आहियां निकितो। काफ़ी टाइम थी वियो त तूं कॾहिं बि मुंहिंजे दरवाज़े ते न आयो आहे ऐं हींअर राति जो टाइम आहे, काफ़ी राति गुज़री वई आहे। जॾहिं तुंहिंजो मूंखे सॾु थियो तॾहिं मां उथियुमि, पंहिंजा जेके घर में पैसा रखियल हुया उहे खयमि ऐं वरी सोचियुमि त न मतां कंहिं जानवर जी ज़रूरत हुजे, तंहिं करे हीउ घर जो ढगो बि कायो आहे ऐं मूं सम्झो त मतां तोखे कंहिं झेड़े जी ज़रूरत हुजे त पंहिंजनि पुटनि खे तयारु कयो अथमि ऐं जेकॾहिं चयुमि त सफ़ा तोखे कंहिं रत जी ज़रूरत हुजे, तंहिं करे घर जा सभु मर्द वठी करे तुंहिंजे अॻियां पेश थियो आहियां। हाणे ॿुधां त तोखे पैसे जी ज़रूरत आहे या कंहिं माल जी ज़रूरत आहे या तोखे हिननि नौजवाननि जी ज़रूरत आहे, छा मसइलो आहे? उन ई टाइम ते उहो हुनखे चवंदो आहे त न दोस्त, मूंखे कंहिं बि शइ जी, अॼुकल्ह असांजा नौजवान आहिनि जिन खे पंहिंजी यारी दोस्तीअ जे मतिलब जी ख़बर न आहे, तंहिंजे करे उन्हनि खे हिकु डेमो ॾेखारणु आयो आहियां त ॾिस त दोस्ती छा हूंदी आहे। उन टाइम ते उहो नौजवान ॾाढो शर्मसार थींदो आहे। पंहिंजो पीउ उन पुट खे विहारे करे चवंदो आहे त पुट ॻाल्हि ॿुध, दोस्ती इहा हुई। काफ़ी साल गुज़री विया, कॾहिं बि मां हुन जे दरवाज़े ते न वियो हुयुमि। अॼु जॾहिं हुन जे दरवाज़े ते पहुतुमि, हुन सिर्फ़ु मुंहिंजो आवाज़ु सुञातो। उन आवाज़ सुञाणप जे करे हू सभु कुझु तयारु करे खणी आयो त मतां मुंहिंजे दोस्त खे ज़रूरत हुजे ऐं हू तुंहिंजो उहो दोस्त आहे जेको कलाक अधु पहिरीं मां तोसां कचहरी करे उथियो आहे ऐं उन खां बाद में तोसां मिलण जे लाइ तयारु न आहे। जॾहिं तुंहिंजे मथां ॾुखियो वक़्तु हूंदो त यादि रखजांइ, इहे दोस्त, इहे यार तुंहिंजे मथां न हूंदा, तुंहिंजे मथां घर जा भाती वेठल हूंदा। तंहिं करे जेको टाइम ऐं वक़्तु उन्हनि यारनि ऐं दोस्तनि खे ॾिए थो, उहो वक़्तु तोखे फैमिलीअ खे ॾियणु खपे। मां ईअं करे बि नथो चवां त सभु दोस्त, सभु यार बिल्कुलु ईअं ई आहिनि जो ॾुखे वक़्त में कमु न अचनि। इहा ॻाल्हि कॾहिं बि न आहे, पर अक्सर तव्हां ॾिसंदा त अॼोकी दोस्ती, अॼोकी यारी सिर्फ़ु मफ़ाद परस्ती वारी हूंदी, मतिलब वारी हूंदी या चांहि जे कप वारी हूंदी, ॿी काई न हूंदी। तव्हां इन ॻाल्हि सां केतिरा मुतफ़िक़ आहियो, पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾिजो।